सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां अमेरिकी कौंसल जनरल कोनरॉड ट्राइबल जी मुलाक़ात। USAID मिशन जी डायरेक्टर केट जी बि शिरकत। मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर चयो त USAID सिंध में तालीम जे शोबे में कुझु नवां मनसूबा आणे। USAID मिशन जी डायरेक्टर चयो त तालीम जे शोबे में मौसमियाती तब्दीलियुनि जो मनसूबो आणणु चाहियूं था। वॾे वज़ीर चयो त बोर्ड जे करे सिंध में वॾे अंग में स्कूलनि जूं इमारतूं मुतासिर थियूं आहिनि। चाहियूं था त USAID स्कूलनि जी इमारतुनि जी तामीर में सहकार करे। केट चयो त USAID स्कूलनि जी मरम्मत में भरपूर सहकार कंदी। वॾे वज़ीर चयो त बोर्ड सबबि सिंध में 21 लख घर मुतासिर थिया आहिनि। 5000 घरनि जी तामीर लाइ फंड्स जारी थी चुका आहिनि। 1000 घरनि जी तामीर मुकमल थी चुकी आहे। USAID जे सरबराह चयो त सिंध में माउ ऐं ॿार जी ग़िज़ायत बाबति कमु करणु चाहियूं था। वॾे वज़ीर मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार ते USAID जे डायरेक्टर जा थोरा मञिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।